हाणिया अपडेट कयूं पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त सिंधी ॿोली जे नौजवान लेखक महबूब सिंधी जी सालगिरह ऐं संदसि ताज़े छपिजी पधिरो थियल नावल हेमून जी मुहूर्ती तक़रीब सिंधी अदबी संगत मटियारी पारां गवर्नमेंट इस्लामिया प्राइमरी स्कूल मटियारी में थी गुज़री। तक़रीब की सदारत सिंधी अदबी बोर्ड जाम शोर के सेक्रेटरी मोहतरम गुलबदन जावेद मिर्ज़ा कई, जॾहिं त महिमान ख़ास नालेवार दानिश्वर मोहतरम ज़ुल्फ़कार आले पोटर महबूब सिंधी एजाज़ी मेहमानन में सिंधी अदबी संगत सिंध जो मरकजी जॉइंट सेक्रेटरी शबीर सियाल, सिंधी अदबी संगत सिंध जो मरकजी खजांचे आज़म भट्टी, नामियार कहानीकार गुलाम नबी सुमरो, नामियार लेखक इल्ताफ़ मलकानी, नालेवार लेखक गुलाम अली खोसाणी, शौकत मेमणो, फतेह मोहम्मद थेबियो, इमदाद सोलंकी, आगा जान आगा ऐं ॿिया। तक़रीब में हैदराबाद मटियारी टंडो मोहम्मद खान कोटड़ी, जाम शोरो पले जानी समेत आस पास के अदीबन दानिश्वरन शायरन शिरकत कई। सदारती खिताब कंदे गुलबदन जावेद मिर्ज़ा चयो त महबूब सिंधी जो नावल हेमून धरती ऐं क़ौम जी तर्जुमानी करे थो, जंहिंमें सिंधियत जे दर्द ऐं इश्क खे ॾिसी सघे थो। नावल हेमून जदीद सिंधी नावल में क्लासिकल नावल आहे। स्कॉलर इल्ताफ़ मलकानी, गुलाम नबी सुमरो, शबीर सियाल, आज़म भट्टी, ज़ुल्फ़कार आले पोटरो, शौकत मेमण ऐं ॿियनि चयो त महबूब सिंधी सिंध जे तारीख़ी ॿोली ऐं सक़ाफ़त लाइ लिखे थो, जंहिंजो मऊर क़ौम आहे। नावल हेमून धरती जे वालार ख़िलाफ़ दस्तावेज़ आहे। तक़रीब में हैदराबाद मटियारी टंडो मोहम्मद खान कोटड़ी, जाम शोरो पले जानी समेत आस पास के अदीबन दानिश्वरन ऐं शायरन ख्याल कतरी, सैयद इमदाद अली शाह, अनवर सोलंकी, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी, एजाज अली जसकानी, काजी मकसूद अहमद, मोहम्मद असलम मेमण, ज़ुल्फ़कार अली हालार, सोराब बाटी, रफ़ीक अहमद मेमण, दासू सोलंकी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कयो। उन मौके ते महबूब सिंधी जी सालगिरह जो केक पिणु कटियो।